तव्हां छा चवंदो जो उस्तादनि खे मुख़्तलिफ़ टाइमनि ते तमामु घणो परेशान करण जा जेके सबाह कया था वञनि या जेके सबाह कयल अथनि उन्हनि लाइ तव्हां जो छा मौक़ुफ़ आहे त छा माना पंहिंजो बिस्मिल्लाह रहमान रहीम। साईं वॾी ॻाल्हि हीअ आहे त असांजी जेका सिंध जी एजुकेशन आहे उनजी एॾी बदकिस्मती आहे जो इरफान मुरवत खां वठी हिन महिल ताईं जेके असांखे एजुकेशन जा मिनिस्टर मिलिया आहिनि उहे ॿिनि क़िस्म जा मिलिया। हिकिड़नि खे त ॻाल्हाइण जी ख़बर कान थी पवे ऐं हिकिड़नि खे जेको आहे सो ॻाल्हाइण ॾांहुं कोन थो अचे। जीअं मौजूदा असांजो मिनिस्टर साहिबु आहे गुज़िरियल हफ़्ते ॿिनि खां वठी इहो राग पियो थो ॻाए त असां 30,000 टीचरनि खां जेको आहे सो टेस्ट वठंदासीं, उस्ताद न आहे उस्तादनि खे कुझु नथो अचे। वॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे। मां मिनिस्टर साहिब खां ई सवाल कयां थो त हीअ जेको हिन महिल तव्हां हेॾी वॾी अपॉइंटमेंट कई आहे त उन अपॉइंटमेंट में छा ई त इहो सबूत न आहे त उस्ताद पढ़ाए थो। तव्हां उन्हनि खां पुछा करे ॾिसो, तव्हां सर्वे करायो उहे उस्ताद जेके हिन महिल तव्हां अपॉइंट कया आहिनि जेके हिकिड़े थर्ड पार्टी जे थ्रू अपॉइंट कया आहिनि, तव्हां पाण सां तव्हां सां हिकिड़ी मीटिंग जे दौरान ॻाल्हि थी हुई, तव्हां पाण चयो त जेका इहे टेस्ट हिन महिल मौजूदु आहे IBA जी टेस्ट पास करे आया आहिनि नौजवान त इहा CSS जे जेको आहे सो के लेवल जी टेस्ट त इहे सभु असांजे प्राइमरी जा सरकारी इदारनि जा पढ़ी आया आहिनि। हाणे तव्हां जेको आहे सो टेस्ट वठण जी जेका ॻाल्हि कयो था ऐं जेको सिस्टम कयो था असां इन शइ जी मज़म्मत कयूं था ऐं सवाल ई कोन थो पैदा थिए त असांजो उस्ताद जेको आहे सो ॿीहर तव्हांजी इन टेस्ट में असां सम्झूं था त जेके तव्हांखे इंटरनेशनल डोनर्स आहिनि उहे तव्हां बजटूं हड़प करण जे लाइ उन्हनि तां ध्यानु हटाइण जे लाइ उस्तादनि जे जाइज़ मसइलनि तां ध्यानु हटाइण जे लाइ तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उस्तादनि खे ई सायो था ऐं तव्हां चाहियो था जेको सीनियर उस्ताद आहे उहो तव्हांजी धमकियुनि में तव्हांजे इन अहिड़नि क़िस्म जे बयाननि खां डिॼी ऐं रिटायर करे वञे। असांजो उस्ताद अहिल आहे। मां चैलेंज कयां थो त जॾहिं तव्हांजी पार्टी जो MPA MNA पंहिंजी पार्टी जी टिकट वठण जे लाइ एप्लीकेशन लिखे थो उहा बि कोन थो लिखी सघे। मां चैलेंज कयां थो त अहिड़े क़िस्म जा तव्हां वटि सियासतदान वेठा आहिनि। असांजे उस्ताद जे हवाले सां तव्हांखे रोज़ इहो टेस्टूं था वठो। अॼु बि तव्हां असेंबली में तव्हां अपोज़िशन वारनि खे वेठा पिया चओ त तव्हां हिननि जो उस्ताद जो साथ न ॾियो, तव्हां असांजो साथ ॾियो। वॾे अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त हीअ जेको तव्हां रोज़ रोज़ इहो राग ॻाइणु बंदि कयो। उस्ताद असांजो टेस्ट कोन ॾींदो, उस्ताद असांजो अहिल आहे ऐं तव्हांजा इदारा तव्हांजी यूनिवर्सिटियूं हलनि थियूं माना उस्ताद असांजो अहिल आहे। इन खां वधीक जा तव्हां छो जेको आहे उस्तादनि जे पोयां कयो। ख़ुदा सिंधी तालीम दराम कयो। साईं हीअ जेको टीचर लाइसेंस जे बारे में चयो था वञनि चयो थो वञे त PTC आहे, CT आहे, BEd MAd उस्ताद कई वेठा आहिनि। इहे बि हिननि जा पंहिंजा इदारा गवर्नमेंट जा आहिनि जितां उस्ताद भड़ थी ऐं जेको आहे पंहिंजे स्कूलनि ॾांहुं वञी ऐं शागिर्दनि खे तइलीम ॾिए थो त पोइ वरी इहो टीचिंग लाइसेंस छा आहे, इन जो छा मामिलो आहे, इन बाबति ही सही असल में छा आहे त इहे वञनि था ॿाहिरनि मुल्कनि ॾे, थाईलैंड था वञनि, कैनेडा था वञनि, उते सरकारी ख़र्च ते जेको सेमिनार अटेंड करे मोटी था अचनि। उहे पॉलिसियूं ॿाहिरि जूं जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उहे अची असांजे हिते सिंध जे तालीम खाते ते उन्हनि पॉलिसियुनि खे नाफ़िज़ था कनि। हाणे इहो 2 सालनि खां वठी राग हले थो पियो। हिकिड़े रिटायर ब्यूरोक्रेट खे जेको आहे सो ख़ुशि करण जे लाइ इहा टीचर पॉलिसी आहे। असांजी ताज़ो 31 जुलाई ते स्पेशल सेक्रेटरी साहिब सां असांजी एजुकेशन जो इहो सेक्रेटरी सां असांजी मीटिंग थी हुई। असां इहा ॻाल्हि रखी हुते भई हीअं जेको नओं उस्ताद भर्ती कयो उनमें तव्हां क्राइटेरिया भली रखो त उहा टीचर्स लाइसेंस जेको हूंदो उहो उस्ताद थींदो जे न त न थींदो। बाक़ी जेकॾहिं माज़ी वारा उस्ताद उन्हनि लाइ तव्हां हिकिड़ो रखो, उनमें हिकिड़ी तव्हां रेस्पेक्टेड डिग्री रखो जीअं MPhil आहे, PhD आहे, MA MAd आहे, उहो उस्ताद करे उनखे अलाउंस तौरु रखो। बाक़ी तव्हां हिकिड़े कामरे खे ख़ुशि करण जे लाइ तव्हां इहा जेका पॉलिसी लिखिया आहिनि में असांजो उस्ताद तव्हांजी टीचर लाइसेंस पॉलिसी में कतई शिरकत न कंदो। असांखे मज़ामत करणी पई, मज़ामत कंदासीं, रोडनि ते ईंदासीं, सवाल ई कोन थो पैदा थिए। असांजो त उस्ताद जेको आहे तव्हांजी पॉलिसी जो हिसो बणिजे। सरवरा ही पूरी सिंध में माशाअल्लाह तमामु वॾे जेको तइदाद में अपॉइंटमेंट थी आहे त उन में बंदि कयल स्कूल जेको सो खोलण लाइ माना इहो हिकिड़ो हो वर्ल्ड बैंक वारनि जो या आला ऑफिसरनि जो त बाबा उहे असांजा स्कूल बंदि कयल खोलिया वञनि त पोइ वरी हींअर जेको आहे बदिलण वारो अमल जो इहो छा माना हिन जो मौक़िफ़ आहे छा? साईं जॾहिं खां वठी असां वटि जेको बायोमेट्रिक निज़ाम आयो आहे इन बायोमेट्रिक निज़ाम में हिननि जेको आहे सो पंहिंजे TO खां पंहिंजे DO खां इन्हनि खां बदिलियुनि जा जेके
इख़्तियारात आहिनि उहे बि हिननि खां से वरिता हाणे मुख़्तलिफ़ जेके असांजूं पॉलिसियूं थियूं वञनि जेके असांजी STR तहत रेशे तहत जेके बदिलियूं थियूं वञनि हिकिड़ी 2021 में मथां सेक्रेटरी साहिब खां ई उहे बदिलियूं मथां अची वियूं 2021 में हाणे ताज़ो वरी हिकिड़ी थी आहे जेका STR पॉलिसी तहत तव्हां यकीन कंदो त जेको उस्ताद जिथे ऑलरेडी पूरा उस्ताद वेठा आहिनि उतां उस्तादनि खे नई अपॉइंटमेंट मां चौथे फेज़ मां उस्ताद उते मोकिलिया अथनि ऐं उतां वरी पुराणा उस्तादनि खे STR भई जॾहिं उते ऑलरेडी उस्ताद पूरा आहिनि त पोइ उते नए उस्ताद